अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज जी अलफ़ खिलाफ PTI ऐं मुस्लिम लीग काफ जूं दरख़्वास्तूं मंज़ूर। फ्रीवेल मेंबरनि जा वोट कढी ॿीहर ॻणप जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त ॿीहर रायशुमारी में जंहिंजी अक्सरियत साबित थिए उहो खटी वेंदो। लार्जर बेंच 4-1 जे तनासुब सां फ़ैसिलो ॿुधायो। जस्टिस साजिद मोहम्मद सेठी फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट लिखियो। लिखत में जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर इलेक्शन जो हुकुम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ हूंदो। असां प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे नोटिफिकेशन के कलअदम करार ॾियण बाबति बि नथा थी सघूं। अदालत हुकुम ॾिनो आहे त बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कराई वञे। ॿीहर ॻणप में जेको वधीक वोट खणंदो उहो कामयाब थींदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत नथी मिले त आर्टिकल 143(4) तहत ॿीहर चूंड थींदी। 25 वोट कढण बैदि अक्सरियत न मिलण ते हमज़ा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर न रहंदो। PTI ऐं मुस्लिम लीग काफ पारां लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो ऐलान। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले सां पंजाब में सियासी बहरान वधी वियो आहे। हमज़ा शहबाज जी हुकूमत बरक़रार नाहे रही, पर जेको हल ॾिनो वियो उन जे नतीजे में बहरान ख़त्म न थींदो। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले में ख़ामियूं आहिनि। हुननि कानूनी कमेटी जो इजलास घुरायो आहे। हाई कोर्ट के फ़ैसिले में ख़ामियुनि बाबति हू सुप्रीम कोर्ट सां राब्तो कंदा। जेकॾहिं हमज़ा शहबाज वॾो वज़ीर न रहियो त वज़ीर आला तौर उस्मान बोज़दार उहिदे ते बहाल आहे। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञी रहिया आहिनि। अदालत प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। उन जो इलेक्शन सां छा वञे, ऐवान पूरो नाहे। हज खां पोइ इजलास रखियो वञे। लाहौर हाई कोर्ट के हुकुम ते पंजाब के वडे वज़ीर की चूंड लाइ पंजाब असेंबली जो शेड्यूल जारी। इजलास सुभाणे शाम 6 वगे ताईं तलब। पंजाब असेंबली सेक्रेटरी शेड्यूल जारी करे छॾियो। पंजाब असेंबली में नंबर गेम में तब्दीली बावजूद हुकूमती इत्तेहादी जो पासो करो। 371 जे मेंबरनि ते बदल। ऐवान में नून लीग जा 164, PP जा 7, राय हक पार्टी जो 1 वोट ऐं 4 आज़ाद उम्मीदवार मौजूद। हुकूमती इत्तेहाद के 176 मेंबरनि जी अक्सरियत हासिल। इलेक्शन कमीशन पारां 25 फ्रीवेल मेंबरनि के डी सीट करण बैदि तहरीक इंसाफ जो 158 सीटूं, काफ लीग जे 10 मेंबरनि जो साथ बि PTI खे हासिल। उहिदा अचणा वञणा आहिनि, असल कम अवाम जी ख़िदमत करण आहे। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज चयो आहे त हू सदाई वांगुर अॼु बि अदलिया के फ़ैसिले जो एहतराम कनि था। लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले सां पंजाब में 3 महीननि खां जारी आइनी बहरान जो हमेशा लाइ ख़ात्मो ईंदो ऐं उम्मीद आहे त उन फ़ैसिले जा असर सूबे जे अवाम ऐं ख़ैर जो सबब बणजंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अॻूणे सदर आसिफ ज़रदारी में मुलाकात। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी मुलाकात में मौजूद। वज़ीर आज़म हाउस में बिनी सरबराहन में मुलाकात ज़रियन मूजिब मुल्क की सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा कया विया। पीपल्स पार्टी MQM के ख़दशनि ते ॻाल्हियूं। नेब चेयरमैन की मुक़ररी समेत ॿियनि हुकूमती मामलनि ते पिण ख़्यालनि जी ॾेबत। ज़रियन मूजिब वज़ीर आज़म आसिफ अली ज़रदारी खां इत्तेहादियुनि खे परचाइण लाइ मदद घुरी वरिती। इमरान खान हुकूमत दौरान पेट्रोलियम ऐं तवानाई के शोबन में कयल फ़ैसिलनि की जांच लाइ कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो। मुस्लिम लीग काफ के अॻवान मुस्लिम लीग नून के अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त गुज़िरियल 4 सालनि में बिजली, गैस, पेट्रोल ऐं LNG समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठण लाइ कमीशन जोड़ियो वेंदो। कमीशन की कार्रवाई मीडिया लाइ ओपन हूंदी त जीअं अवाम खे हक़ीक़त जी ॼाण पइजी सघे। कमीशन तवानाई ऐं पेट्रोलियम शोबन में थींदड़ नुक़सान जो जाइज़ो वठंदी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान के तवानाई जो बदतरीन बहरान आॾो आहे। बिजली की लोड शेडिंग सबब अवाम ऐं सनअतूं मुतासिर थी रहियूं आहिनि।
न्यूट्रल के चयो हो तो बेहतर आहे अवां न्यूट्रल ही रहो पर मुल्क के नुकसान थींदो। कदें सोचो भी न हो तो हीअ शहबाज शरीफ के वजीर आजम बनाए छॾींदा। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में सेमिनार के खिताब संदसि चवण आहे त नवाज शरीफ के एनआरओ ॾिनो वियो। पाकिस्तान में कदें एनआरओ 1 ऐं कदें एनआरओ 2 ॾिनो वेंदो आहे। ताक़तवर के एनआरओ ॾियण सां क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे पंजाब खिलाफ इमरान खान जे ॾोहनि जी लिस्ट डिगी आहे। मनी गाला गैंग ज़रिए पंजाब जे पैसनि ऐं वसीलनि ते धाड़ा हया विया। पंजाब जे अवाम के संदन हक़ खां महरूम करे ॾुखियायूं पैदा कयूं वयूं। न्यूट्रल के मुदाखलत चवण ते आर्टिकल 6 लगंदो आहे। इमरान खान इदारनि के इस्तेमाल करे मुखालिफनि खिलाफ केस कया। पीटीआई जी हुकूमत नाअहल ऐं नालायक हुई। इमरान खान पंहिंजी नाकामी लिकाइण इंतकामी सियासत कई। सूद समा वारी वफाकी वजीर मरियम औरंगजेब जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाई पार्टी क़यादत खिलाफ जेकी फैसला आया उन्हनि में करप्शन साबित न थी। शहबाज शरीफ की जमानत खिलाफ अपील ॿीहर वापस वरिती वई। लाहौर हाई कोर्ट के फैसले की तशरीह जी गलत रिपोर्टिंग थी आहे। पीटीआई अगवान इमरान खान जे केतरन स्कैंडल जो दिफ़ा कंदा। तोशाखाने जी नए स्कैंडल का पोइ मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी वारी ॻाल्हि ख़त्म थी वई। इमरान खान तोशाखाने में खरीद करण का सवाइ क़ीमती घड़ियूं विकिरो करे छॾियूं। छा चोरी जो सामान विकिरो ऐं मालिक के 20 सैकड़ो रक़म अदा करण वारा चोर नाहिन। सूद समा वारी सूबाई वज़ीर शजील इनाम मेमर जो फवाद चौधरी के बयान ते रद्द अमल। पीटीआई वारन के अंग्रेजी में लिखल फैसलो समझ में न आयो आहे। अदालत न इलेक्शन के कलदम करार ॾिनो आहे न ई नई इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे। मुस्लिम लीग नून जे अगवान अता तारड़ चयो आहे त अदालती फैसलो बेहतर आहे। अदालती फैसले के हू जीअं जो तीअं तस्लीम कनि था। हमज़ा शहबाज अञा ताईं पंजाब जो वॾो वज़ीर आहे। असां वटि वोट भी पूरा आहिनि। ऐवान में 177 जो अंग आहे। 9 मेंबर इज़ाफ़ी आहिनि। पीटीआई वारा चवन पया तो वो अपील में वींदा भली शौक़ पूरो कन। अदालत हमज़ा शहबाज के फैसलन की तायद की। वजीर आजम शहबाज शरीफ से चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवान की मुलाकात। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन में बेहतरीन लागापा आहिनि। बीजिंग में चीनी कम्युनिस्ट अगवान से गडल सहकार ते ॻाल्हियूं खेसि अॼु बि यादि आहिनि। चीन पाकिस्तान जो बेहतरीन दोस्त आहे। चीन हर आज़माइश में पाकिस्तान से गॾु बीठल रहियो। पाकिस्तान चीन के तजुर्बन में घणो कुछ सिखियो आहे। चीनी शहरन जो तहफ़ुज़ यकीनी बनायो वेंदो। कराची हमले में मुलविस जिम्मेवारन के इंसाफ के कटहरे में आंदो वेंदो। वजीर आजम चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवानन यांग जी चीके वालल कश्मीर में भारतीय जुल्मन बाबत आगाही ॾिनी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारा कतर जो दौरो। कतरी अमीर नायब वजीर आजम ऐं बचाव वारे वजीर से मुलाकात। ISPR मूजिब मुलाकात दौरान गडल दिलचस्पी वारन मामलन समेत इलाइक़ाई मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। ॿिन्ही धुरनि पारां समूरनि खातन में सहकार के वधीक असरायतो बणाइण ते ज़ोर। आर्मी चीफ जो चवण हो त ॿई मुल्क दोस्ताननि लागापन ऐं भाईचारी जे गहरे जज़्बे जे अज़ीम तारीख़ रखनि था। पाक कतर जा लागापा पायदार भाईवारी में तब्दील थी रहा है। मीरपुर माथेले में मकानी चूंडुन जी दांदरी खिलाफ पीपल्स पार्टी के MNA मोहम्मद बख्श खान महर की अगवानी में DRO ऑफिस ॿाहिरां एहतजाजी धरणो। वॾे वज़ीर जो ख़ास सलाहकार बंगुल खान महर भी धरणे में शरीक। मोहम्मद बख्श महर जो चवण है त GDA अगवान अली गौहर खान महर के मामे सरेआम जाली वोट कराया आहिनि जंहिंजा वटि सबूत भी मौजूद आहिनि। उन बावजूद घोटकी ज़िले अंदर पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। सिंध में पानी की खोट खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा ऐं धरना। लाड़कानू, शहदादकोट, कुबो सईद खान, उमरकोट, मीरपुर माथेलो एहतजाज किया वियो। मटियारी, जरवार, मीरो खान, वारिस ॾिनू, माछी ऐं ॿियनि शहरन में रैलियूं कढी नारेबाजी कई वई। चीफ जस्टिस साहब पाकिस्तान का पानी खोट बाबत पान मुरादो नोटिस वठी पानी की फराहमी यकीनी बनाइण जो मुतालबो।
रानीपुर में 4 ॾींहं अॻु अगवा थियल मासूम नीगर आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा। रानीपुर में गंबट में सियासी समाजी तंजीमुन ऐं वारसन पारां रैलियूं कढी नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त 4 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुग़वी नीगर खे बाज़ियाब कराइण लाइ के बि जोगा क़दम न खिया आहिनि। नीगर खे बिना देर बाज़ियाब करायो वञे। सेवण भरसा 4 ॿाड़ियूं अड़ल वाह में बुॾी फोत। ॻोठ शेरखान सोलंगी वेझो 4 नीगरियूं अड़ल वाह में वेझण दौरान बुॾी फोत थी वयूं। बुॾी फोत थियल नीगरिन महनाज, गुलनाज, आसिमा ऐं अमड़ी सोलंगी जा मड़ घर पहुचण ते कोहाम अची वियो। कढ़ण वेझो पानी के तलाव में वेझण दौरान 2 नीगरियूं बुॾी फोत। ॻोठ गुल मोहम्मद थेबो में तलाव में वेझण दौरान सोनी नोतियार ऐं यास्मीन नोतियार बुॾी फोत थी वयूं। फोती नीगरिन जा लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। वारा बरसा कारे इल्जाम हेठि मुड़स हथां ज़ाल क़तुल। ॻोठ गुल बुरडो में जवाबदार ज़ेब चाढ़ियो, गोलियूं हणी ज़ाल ज़मीरा खे क़तुल करे ॿार फरार थी वियो। जाफराबाद में अणॼातल हथियारबंदनि घर ते कां करे 2 भाइरनि खे क़तल करे छॾियो। ॻोठ इकबाल छा में हथियारबंदनि जे घर ते कां जवाबदारनि कुहाड़ियुनि जा वार करे आशिक ऐं शौकत अली महर खे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची मड़ अस्पताल मुंतक़िल कयो। खैरपुर के इलाके सलीमाबाद कॉलोनी में 9 क्लास की शागिर्दानी मुबैना अगवा। ए सेक्शन थाने ते एनसी दाखिल। फरियादी मूजिब 3 जवाबदार संदस 14 वरे की भेण इरफाना मितलो के अगवा करे विया आहिनि। कुनरी में चोरी के इल्जाम हेठि 2 नीगरिन समेत 4 बारड़ा सोगा। शहरीन चैनी ॿारनि खे पुलिस हवाले करे छॾियो। शहरीन मूजिब बारड़ा बुस्तान रोड ते दुकान में पैसा चोरी करे फरार थी रहा हुआ त खेनि पकड़ियो वियो। उहे पेनू फ़कीर जो रूप धारे दुकाननि में दाख़िल थी चोरियूं कंदा आहिनि। सखर सेंट्रल जेल में इंतजामिया ऐं एफसी जो सर्च ऑपरेशन दौरान मोबाइल फोन, छुरियूं ऐं ॿियो सामान हथ। ऑपरेशन 4 कलाकनि ताईं जारी रहियो। कैदियुनि जी झड़ती वरती वई। ऑपरेशन बैदि 28 कैदियुनि खे ॿियनि जेलुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सिंध ऐं बलोचिस्तान में सुभाणे खां 5 जुलाई ताईं आंधारी ऐं गजगोड़ सां बरसात की अॻकथी। मौसमियात खाते मूजिब कराची, हैदराबाद, ठठो, बदीन ऐं दादू में तेज हवा सां बरसात जो इम्कान। ज़ोब, ज़ियारत, बारखान, लोलाराई, कोयलो, कोयटा, कलात, फुलदार, लसबेला, नसीराबाद ऐं सीपी में आंधारी ऐं गजगोड़ सां मींहुं वसंदो। माहिगीर 3 खां 5 जुलाई ताईं समुंड में वञण खां पासो कनि।